हिकिड़ो सवाल आहे जी खोड़ सारा जेके आहिनि शाइरनि जिन खे तव्हां ॻायो आहे जी उहो कहिड़ो शाइर आहे जंहिंजे शाइरी ते या हुनजी ॻाइण ते हुनजी शाइरी खे ॻाइण ते तव्हांजी मक़बूलियत थी उहो कहिड़ो पहिरियों कलाम या आइटम हो? तव्हांखे ॿुधाए त मुंहिंजो उस्ताद बि मरहूम गुलाम हुसैन कलेरी, हा। त उन जी पहिरीं मतिलबु मूं शाइरी ॻाई हुई बेक़दुर क़दुर न कई वाह, तमामु मतिलबु मक़बूल वियो इहो। अच्छा घणे में घणा आइटम यानी मौसीक़ी जे हवाले सां शाइरी जे हवाले सां कंहिंजा कहिड़े शाइर तव्हां ॻाया आहिनि एतिरो आहे ज़हन में यार? कैसेट में त मुख़्तलिफ़ शाइरनि जी पर बिलावल ओठे खे घणो ॻायो आहे। जी 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 सवाल ॿियो? हा सवाल पुछूं था त ॾाढो दिलचस्प सवाल अथव। जी अक्सर मशहूर माण्हू पंहिंजे ज़ालुनि खां डिॼंदा आहिनि। मुंहिंजो इशारो रेडियो जे कंहिं प्रोड्यूसर तरफ़ न आहे। न को मेज़बान अवां माशाअल्लाह काफ़ी जग मशहूर फनकार आहियो ऐं हिकु मशहूर शाइर हाजी मिस्री सचे जे घरवारी हुअण जो बि अव्हांखे एहसास हासिल आहे। अलाह अहीं ॿई मशहूर माण्हू आहियो, ॿई हिक ॿिए खां डिॼंदा आहियो या अव्हां खां हाजी साहब वधीक डिॼंदा? सच सच जवाबु ॾिजो। न आऊं त डिॼंदी कोन आहियां, मूंखां ई डिॼंदो आहे। डिॼण वारो सवाल पैदा कोन थो थिए। शरीफ़ मर्द जेको हूंदा न उहे सभई डिॼंदा आहिनि, हिन में हाजी मिस्री डिॼे त का वॾी ॻाल्हि न आहे। अच्छा फौजिया माशाअल्लाह अव्हांजी ऐं हाजी मिस्री जी जोड़ी हिकु मिसाली ऐं ख़ूबसूरत जोड़ी आहे। भला अव्हां हाजी मिस्री खे पसंदि कयो या इहा ग़लती हाजी साहब खां थी? हाजी मिस्री खां थी आहे। यकीनन न, मां पंहिंजे तरफ़ां नथो कयां, असांजे ॿुधंदड़नि जे तरफ़ां इहे सवाल आहिनि। कंहिंजी जोड़ी खे या मुंहिंजी तरफ़ां ग़लती कोन्हे, हाजी मिस्री जी तरफ़ां एॾी वॾी ग़लती करे नथी सघां। अच्छा हूअं हिकिड़ो सवाल ॿियो आहे त हाजी मिस्री जे हवाले सां त हिकु मुड़ुस ॿ ज़ालूं जी इहे कीअं पाण में हलनि? असीं त तमामु सही रहंदा आहियूं, हाजी मिस्री खे ॿ ज़ालूं असीं ॿ आहियूं, सवाल पाण में सही रहंदा आहियूं बिल्कुलु। असांखे जॾहिं विढ़णो हूंदो आहे त मिस्री सां विढ़ंदा आहियूं, ॿई पाण में सही हूंदा आहियूं। माशाअल्लाह। अच्छा फौजिया हिन फन अव्हांखे इज़त ॾिनी, शोहरत ॾिनी, गॾोगॾु बेपनाह दौलत ॾिनी, मतिलबु तव्हां पंहिंजी मानी मच्छी वारी मां आहियो। इहे त थियूं अव्हां जूं ज़ाती कोशिशूं या अल्लाह जी महिरबानी सां अव्हांखे सभु कुझु मिली वियो। भला हाजी मिस्री साहब को कमु धंधो कंदो आहे या रुॻो सुम्ही आराम कंदो? उहा आराम बि कोन कंदो आहे, कमु त ठहियो पर आराम बि बिल्कुलु नथो कमाए। उन हवाले सां इहो गानो हुयो त मुंहिंजो मुड़ुस नथो कमाए, हे जे न ॻायां त शायदि मुड़ुस कमाए सां। मूंखे पहिरीं ख़बर पइजी वई जेका शादी कंदसि उहो कमाईंदो कोन। अच्छा हिकिड़ी सुठी जेका फनकार में कहिड़ियूं जेको ख़ूबियूं हुजणु खपनि तव्हांखे वॾो असरु थिया हिन फील्ड में, इन हवाले सां ॿुधायो। सुठी फनकार त ज़ाहिर जॾहिं थींदी जॾहिं महिनत कंदी ऐं मतिलबु फन खे टाइम ॾींदी वधीक, उहा ई सुठी फनकार हूंदी। अच्छा कॾहिं कॾहिं असांजा फनकार या कंपेयर या प्रोड्यूसर केर बि जेको स्टेज ते परफॉर्म करे रहियो हुजे त उहो पंहिंजे जज़्बनि ते कंहिं ॻाल्हि तां कंहिं नगमे तां मुतासिर थी पंहिंजे जज़्बनि ते क़ाबू नाहे पाए सघंदो ऐं बे अख़्तियार रोई पवंदो आहे, अखियुनि जा बंद भॼी पवंदा आहिनि। छा फौजिया अव्हां सां बि कॾहिं ईअं थियो? इलाही दफ़ा ईअं मतिलबु थियो, मतिलबु इहो थींदो आहे पर आवाम सॼी खे रुआरण जे करे मूं पाण कोन रुनो। अच्छा यानी रुआं त ॿिया ॿुधण वारा बि गॾु रोई पवनि। शाइरी त पंहिंजी जाइ ते रही पर असर त हूंदो आहे न? असर त थींदो आहे ज़ाहिर, लेकिन साम्हूं जेके ॿुधण वारा आहिनि उन्हनि खे शाइरी हूंदी आहे। रेडियो ते तव्हां जेको कलाम ॻायो था उहा हिकिड़ी अदबी शाइरी आहे न, कैसेट शाइरी हिन शाइरी में जेको ॻायो था तव्हांखे वधीक ज्यादा पसंदि कहिड़ी ईंदी हूंदी? शाइरी त मतिलबु सभु सुठी आहे जंहिंखे आवाम पसंदि करे, ऐं अदबी शाइर जेके आहिनि से त पंहिंजी जाइ ते तमामु सुठा हूंदा आहिनि। जी हा, धुनूं ठाहे उस्ताद ठाहींदा आहिनि। हीअ जेको ॿी शाइरी आहे अवामी शाइरी आहे उहो शाइर पाण ठाहींदा आहिनि, मतिलबु धुन बि पाण ठाहींदा आहिनि, शाइरी बि पाण कंदा आहिनि। अच्छा फौजिया जिन महिरबानी जा सवाल तव्हां पुछासीं या पुछूं पिया उन्हनि मां जेके चूंड कयासीं तव्हांजे साम्हूं ई नाला ऐं उहे नाला वठंदा हलूं दोस्तनि जा। ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ सहते खां मुख़्तियार अहमद सहतो ऐं मोहम्मद मूसा कोराई, ॻोठ शाह मोहम्मद बरड़ू डोकरी खां आबिद हुसैन बरड़ू, नौशर फिरोज़ खान नूर मोहम्मद ऐं गुल हसन महर, बदीन खां अली मोहम्मद ऐं मोहम्मद इब्राहिम शाहानी, खड़ड़े खां हाकिम अली बालादी, ॻोठ मीर जहान खान टालपुर खां मोहम्मद अज़ीम फासकेली, बुरड़ा ॻोठ खां हाफ़िज़ मोहिब अली ऐं लियाकत अली खोसो, तंदे अलायार खां अज़ीम पहोड़ ऐं असगर पहोड़, ॻोठ हबीबुल्लाह सोढे खां अली नवाज़ सोढो, ॻोठ भाई खान नोहरे खां मोती राम भील ऐं गुलाम रसूल नोहरी, ॻोठ गेले खान खोसे खां इरशाद अली ऐं दलील खान खोसो, शहर साबन दस्ती खां मोहम्मद अयूब सांद, ॻोठ गुलाम मोहम्मद खां साकी मोहम्मद सलीम शर, भावे के तड़ खां मौस अली ऐं खातिम अली शाह, ॻोठ हाजी फोटे हिंगोरचे खां अनवर अली ऐं एम इस्माइल हिंगोरचो। तव्हांजा मोकिलियल तमामु सवाल जेके बि हुआ सभु ॾाढा सुठा लॻा, अहिड़ा ई सवाल चूंडे मोकिलींदा कयो। ऐं ॻोठ मियांदाद शर खां धनी बख़्श शर,
ऐं इसहाक मरी। अच्छा, अक्सर ख़त सां वटि ईंदा आहिनि त तव्हां जेको महिमान अचे त उन्हनि खां ज़ाती सवाल नथा पुछो, जीअं पसंदि जे हवाले सां, त पसंदि जी मानी या पसंदि जो खाधो तव्हांजो कहिड़ो? पसंदि जो खाधो जेको मिली वञे सही आहे। पसंदि जो चिकन में ज्यादा पसंद है। चिकन में मुर्गी जाम कुकड़ खवड़ायो तव्हां? कुकड़ में। अच्छा, पसंदि जो रंग कहिड़ो? पसंद जो रंग कपड़ा हर कलर में पाईंदी आहियां, पर मूंखे ब्लू कलर वणंदो आहे तमामु। आसमानी रंग आसमानी पसंदि आहे। खुशबू कहिड़ी आहे पसंदि? खुशबू बस परफ्यूम में जेको सुठी लॻे तमामु। गुलनि में कहिड़ो गुल? गुलनि में हाजी मिस्त्री खां सवाइ मोतीअ जो गुल वणंदो आहे। मोतीअ में? हाँ जी। अच्छा, भाॼी जेका ठहे थी न उनमें कहिड़ी पसंदि तव्हांखे ज़्यादा? तव्हां चिकन चई? हाँ, चिकन में। भाॼी में जेका बि सब्जी में मतलब पाण पचाईंदा आहियो? मौक़ो मिले थो कॾहिं 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 पचाईंदो आहे। हाणे सही तबियत सही न रहंदी आहे इन करे, न त अॻे पचाईंदी हुअसि। तव्हांजे हथ जी शइ सुठी कहिड़ी आहे जेकॾहिं खाइजे त, या न खाइजे? न खाइजे त हाणे शायदि विसरी वई हुजे। अच्छा, घणो सुठो थी न खाइजे त सुठो आहे। न खाइजे आइन गईन खोसो कासमाबाद खां टेलीफोन कयो अथसि, ऐं नसीम नगर खां कमाल ख़ासकेरी बि टेलीफोन कयो आहे। अच्छा, पसंदि जो शाइर कहिड़ो? पसंदि जो शाइर जेके हींअर हिन दौर जा शाइर जेके आहिनि से उन में बिलावल ओठे जी शाइरी वणंदी आहे, शाह साईं शाइरी वणंदी आहे। फौजा थोरी देर अॻु में तव्हां चयो त मूंखे मोतीअ जा गुल वणंदा आहिनि, ऐं असांजो साथी कंपेयर हिन ई प्रोग्राम जो जुमे जे ॾींहुं ते कल्ह हुनजो तव्हांजे लाइ मोतीअ जा गुल खलील जान कुरैशी तरफ़ां। पसंदि फनकार कहिड़ो आहे? माना फनकारा या फनकार? फनकारा में आदि आबदा परवीन जी आवाज़ वणंदी आहे। फनकारनि में मर्दन में मरूम मोहम्मद इब्राहिम जी आवाज़ वणंदी आहे। मोहम्मद इब्राहिम जी। अच्छा, हाणे मुंहिंजे ख्याल में हिन हफ़्ते जो बहितरीन सुवाल पुछी वठिजे फ़ौजिया। ऐं हीउ जेको हफ़्ते जो बहितरीन सुवाल असीं चूंडींदा आहियूं, सो बि असां ॿियनि दोस्तनि खे विहारे जेके सभु ख़त उन्हनि खे ॾेखारींदा आहियूं ऐं उहे चूज़ कंदा आहिनि त हीउ सुवाल सभिनी मां बहितर आहे। ऐं हिन भेरे फ़ौजा कुझु खटो मिठो ख़त आहे, यानी कुझु सख़्तु जुमलनि सां लिखियलु आहे। जवाब मौजूदु आहे। मुंहिंजे ख्याल में इंटरव्यू अनवर अकरा साहब तव्हांजो न बल्कि फौजा सुमरो ॾिठो थी त अवां फनकार एॾा मगरूर, एॾा लाग़रज़, मतलब परस्त ऐं सुठो किताब आहे। अञा त ॿुधो लालची, बेरहम, बेक्यास छो थींदा आहियो जो पैसे वारी पार्टी फनकार थींदा आहिनि या के ॿिया बि थींदा आहिनि? फनकारनि जे लाइ हिन दोस्त तव्हां खां पुछो आहे न। अच्छा जी, मां नालो अनाउंस कयोसि। जी, मां पढ़ां थो, नाला पढ़ां। हिकिड़ो सेकंड तव्हां सवाल ॿुधी वठो। पैसे वारी पार्टी जे त न्यापे ते पहुची वेंदा आहियो, पर कंहिं ग़रीब पारां ॾिनल फी ते बि न आहियो पहुचंदा। भला ईअं कॾहिं सोचियो अथव? इहो जेको अदो आहे हिन जो नालो छा आहे? जी, नालो ॿुधायां थो तव्हांखे। हीउ नालो न पर नाला आहिनि नाज़ फ़कीर मोहम्मद शाहानी। हीउ असांखे अदो समारे खां यादि कंदो आहे। ऐं ॿिया बि कुझु दोस्त आहिनि जिन बि इन साॻी क़िस्म जो सुवाल तव्हां खां पुछो। आदि बख़्श बिरोही खां रोस बख़्श ऐं मोहम्मद ईसा बिरोही जो कीअं करे एतिरा सुठा किताब असां फनकारनि खे ॾिना आहिनि। छा असां वटि शायदि इहे अदा आया आहिनि, अलाए छा असांजा मैनेजर रही चुका आहिनि फनकारनि जा, अलाए छा मसलो आहे की असां को बेवाजिबी कई आहे। अहिड़ी त ॻाल्हि न आहे का बि। मतलब तव्हां खां पुछो हुजे फंक्शन या तव्हां डायरी खोली हुजे त मुंहिंजी डायरी में तारीख़ न इहा का मसलो कोन्हे। एतिरा वॾा किताब असांखे ॾिना आहिनि, ईअं असीं कोन हूंदा आहियूं। ऐं नियापनि ते न वेंदा आहियूं, चाहे केतिरो बि वॾो माण्हू हुजे या ग़रीब हुजे, ऐं जंहिंखे टाइम ॾींदा आहियूं फंक्शन उते ज़रूर वेंदा आहियूं, चाहे उन खां थोरो एडवांस वरितल हुजे या वधीक। ख़ासि करे मुंहिंजो त उसूल इहो ई आहे, प्रोग्राम मिली वञे त बसि उन ते वञिणो आहे, चाहे वॾो माण्हू आहे चाहे ग़रीब आहे। माशाअल्लाह। ऐं मूंखे यादि आहे मेपो ख़ासि ज़िले में हिकिड़ी शादी हुई, तॾहिं तव्हांजी तबियत तमामु घणी ख़राबु हुई, पर तव्हां वाइदे जे करे उते पहुतियूं हुयूं ऐं उथी बि कोन पिया सघियूं, वेठे वेठे तव्हां ॻायो हुयो। इहा शादी सामने वटि ॻोठ कादर बख़्श लगारी खां इम्तियाज़ अली, उमेद अली, रिंद वाहिद बख़्श रिंद ऐं सरफराज़ लगारी जो टेलीफोन मौसूल थियो आहे। ताज़ो कल्ह रिकॉर्डिंग जेका कराई हुन असां छो न ॿियो आइटम ॿुधी वठूं। शाइर कहिड़ो? शाइर कहिड़ो आहे? नज़र कमज़ोर थी वई आहे। असगर महेश जी शाइरी। जी लाए छो, जिक्र हाणे
कहाँ जो कदर हाणे कोने अवां वट कहाँ जो कदर हाणे कोने दुबाते अलाए छो जिक्र हाणे कोने अवां वट कहाँ जो कदर हाणे कोने अवां वट कहाँ जो कदर हाणे कोने पखी माग पहनेंगे रियात बोडानी पखी माग पहनेंगे रियात बोडानी पिंजरे अंदर दिस वलर हाणे कोने पिंजरे अंदर दिस वलर हाणे कोने दुपाते लाए चो जिक्र हाणे कोने अवां वट कहाँ जो कदर हाणे कोने अवां वट कहाँ जो कदर हाणे कोने न फौजा ईअं बिल्कुलु न आहे असां वटि अव्हां चयो तमामु घणो क़दुरु आहे हीउ आइटम बि सुठो हुयो न बिल्कुलु जेको कल्ह रिकॉर्ड थियो आहे वॾे अरसे खां पोइ अच्छा हूअं इहो ॿुधाईंदो न साम्हूं की त असांजे ईंदड़ प्रोग्राम में ईंदड़ माना छंछर ते भली करे आया में फौजिया सुमरो जो इंटरव्यू हूंदो ऐं मुलाक़ात हुन सां हिसो ॿियो कंदासीं हिन प्रोग्राम खां पोइ असां हिनखे कंदासीं रिकॉर्ड छो त फौजिया मिलणु ॾाढो ॾुखी आहे कीअं टाइम कढी अॼु पहुती आहे हिते छो त कमर्शियल बि करे थी फंक्शन बि अटेंड करे थी ऐं रेडियो ते बि अचे थी त वाकई फनकारनि अहिड़ा नाले वारा फनकारनि खे टाइम घटि हूंदो आहे इन करे असीं हिनखे कंदासीं रिकॉर्ड इन करे तव्हां ख़त न मोकिलिजो न को सवाल मोकिलिजो तव्हांजा सवाल असां मौजूदु आहिनि इनशा ताला असां ईंदड़ प्रोग्राम में तव्हांजा ई सवाल पुछंदासीं हीउ सवाल मोकिलियो आहे साम्हूं असांखे त फिल्मी अदाकारूं जेके हूंदियूं न उन्हनि जी अॼुकल्ह डोड़ लॻी पई जंहिंमें मीरा आहे सभु जेके बि आहिनि उन्हनि खे नंबर 1 जो चकर लॻो पियो आहे इन हवाले सां छा अव्हां जे ॻाइण जे हवाले सां ॻाइण में राॻियुनि में ॿिए नंबर 1 जो मुक़ाबिलो जारी आहे अव्हां जो कहिड़ो नंबर आहे लाजे उहो त ॿुधण वारा ई ॿुधाईंदा मुंहिंजो अलाए कहिड़ो नंबर आहे तव्हां पंहिंजे पाण खे कहिड़ो नंबर आउं पंहिंजे पाण खे कॾहिं बि उन तारीफ़ जे लाइक़ न सम्झंदी आहियां माशाअल्लाह अलाए शुक्र आहे रब जा करम में नालो तमामु घणो आहे पाण नंबर ख़बर न आहे त कहिड़ो आहे हसद त पंहिंजी जाइ ते आहे जी हसद पंहिंजी न उहा कोन्हे मूं कॾहिं कोन रखी आहे अलाह जो शुक्र आहे रब जा करम में मुंहिंजो नालो काफ़ी आहे अच्छा मुंहिंजे हद ताईं आउं हिकु ॿुधंदड़ आहियां तव्हांजी तमामु केस्टूं वटि आहिनि ऐं ॿुधो रेडियो तां ॿुधंदो रहंदो आहियां त मूंखे हिन वक़्तु तव्हां नंबर 1 फनकार लॻो सिंध जे हवाले सां बसि पोइ तव्हां चओ था त पोइ सही हूंदो अच्छा असां ॿुधो आहे त शोहरत मिलण खां पोइ माण्हू पंहिंजनि अबाणनि कखनि खे विसारे छॾींदो आहे जीअं अव्हां खारसर थर खे विसारे छॾियो इन ॻाल्हि उहा ॻाल्हि कोन्हे शोहरत जी ॻाल्हि न आहे पर जीअं टंडो मोहम्मद खान में नंढी वॾी थी आहियां तॾहिं बि असीं थर न वेंदा हुआसीं अच्छा तव्हां मारवाड़ी में तमामु घणा गीत ॻाया आहिनि ऐं ॿियूं बि खोड़ ॿोलियूं ॻायूं आहिनि ऐं तव्हां छा मारवाड़ी ॿोली घर में ॻाल्हाईंदा आहियो या सिर्फ़ु कंपनी जे तरफ़ां डिमांड हूंदी आहे रेडियो ते तव्हां ॻाल्हाईंदा बि आहियूं कॾहिं कॾहिं ॻाल्हाईंदा बि आहियूं अबाना मारवाड़ी आहे थी हा बिल्कुलु अचे थी अच्छा असां हिकु कलाम मारवाड़ी में झुंगारे सुनास हा बिल्कुलु जी बिस्मिल्लाह मींह वठो ए मोराणे मुल्क अपने पुराणे मींह वठो ए मोराणे मुल्क अपने पुराणे संभरेले तू साजनिया हला आपे काणू जर भेगो थी तू बालमिया हला आपे छाछरे नगर मींह वठो ए मींह वठो ए मींह